जय झूलेलाल दोस्तों। हलो त मिली करे ठाहियूं था टेस्टी डिलीशियस सिंधी दाल पकवान सिर्फ़ 3 मिंटे जे अंदरि। हिते मां हिकु कोप चणनि जी दाल खई आहे, जेके 1 घंटो पहिरियों पिसाए रखियो हुयो। दाल खे चङे तरीक़े सां धोई करे कुकर में विधो, साथ में विधो आहे पाणी, लूणु, हैड, थोड़ी सी अदरक पिसे करे विधी आहे, 3-4 सावा मिर्च। कुकर जो ढक ॾिनो, हिनखे तेज़ बाहि ते 4 सीटियूं लॻवाईंदमि और 10 मिंट दाल खे सिम बाहि ते रखी रखंदमि। जेसि ताईं असांजी दाल थी पचे, तेसि ताईं फटाफट सां असां हिते पकवान जो अटो था लॻायूं। त हिते 2 कोप भरे करे कणिक जो अटो खयो आहे, हुन में 2 चमचा सूजी जी विधी, थोरो सो लूणु विधो, थोरो जीरो और थोड़ी सी अजवाइन हीअं क्रश करे करे विझी रखी आहे। हाणे 4 वॾा चमचा भरे करे हिते रिफाइंड ऑयल जो मोयन थी ॾियां। तेल खे बढ़िया सां हथनि सां मिक्स करिणो आहे ताकी अटे जे कण कण में हे तेल असांजो हली वञे। हिन खां पोइ थोरो थोरो पाणी विझी करे हिन जो अटो लॻाइणो आहे। अटो असांखे वधीक सुको बि न लॻाइणो आहे, आलो बि न लॻाइणो आहे। जीअं असां पूड़ियुनि जो अटो लॻाईंदा आहियूं, बिल्कुलु हूअं ई अटो लॻाइणो आहे और अटे खे ढकु ॾेई करे 10 मिंट साइड में रेस्ट करण लाइ रखी रखिणो आहे। हेॾे कुकर जो प्रेशर बि निकिरी वियो आहे, दाल चङे तरीक़े सां असांजी ॻड़ी वई आहे। त थोरो सो हिन में मंदिरो हलाए रखंदमि ताकी अधु अधूकी दाल मैश थी वञे और अधु अधूकी खरी रहे, जेका की खाइण में ॾाढी सुठी लॻंदी। और थोरो सो मंदिरो हलण सां न दाल घाटी थी वेंदी आहे, त उन जो टेस्ट जाम सुठो ईंदो आहे। हिते अटे खे बि रेस्ट कंदे 10 मिंट थी विया आहिनि। अटे खे थोरो सो ईअं कले थी वठां। हिन खां पोइ हाणे हिते असांजी चाणियूं ठाहींदासीं। त जेके चाणियूं ठाहींदियूं उहे पूड़ियुनि खां थोड़ी सी बसि वॾी ठाहींदियूं। फुल्के जहिड़ी चाणियूं न ठाहिणियूं आहिनि, नंढियूं नंढियूं चाणियूं ठाहिणियूं आहिनि। हाणे हिते फ्लैट बॉटम वारो हिकिड़ो पैन खयो आहे, हिन में मां विझां थी रिफाइंड ऑयल। तेल खे असांखे मीडियम गरम करिणो आहे, इलाही धुएंदार गरम तेल हिते न खपे। हाणे मां हिकु चाणी खई, हिनखे सुके अटे में डिप करे करे हीअं मां वेला थी। एकदमि सन्हड़ो पकवान वेलजो, पोइ ई पकवान क्रिस्पी ठहींदव, न त उहे ढिला थी वेंदव। हिते मां एकदमि सन्हड़ो फुल्को वेले वरितो आहे। हाणे फोक सां हिनखे इहे प्रिक थी कयां, जंहिंसां की पकवान फ्राई करण महिल फुंडनि न। तेल असांजो मीडियम गरम थी वियो आहे। गैस जी बाहि बि मां मीडियम रखी आहे। मीडियम मतिलबु की गैस जी बाहि सिम कान अथव, फुल बि कान अथव। हाई और लो जे विच में गैस खे मां सेट कयो आहे और मीडियम बाहि ते हीअं चटे सां दॿाईंदे उहे हिन पकवान खे फ्राई थी कयां। जेसि ताईं हिन में बढ़िया गोल्डन कलर न अची वेंदो न, तेसि ताईं असां हिनखे हीअं पलटंदे पलटंदे फ्राई कंदासीं। हे ॾिसो पकवान में कहिड़ो बढ़िया सुनहरो कलर आयो आहे। पकवान खे मां लाहे वरितो आहे। इन तरीक़े सां सॼा पकवान फ्राई करे वरिता। हाणे हिते सर्विंग बोल में मां दाल खई आहे, हुन में सॼा सुका मसाला मथां विझी रखिया और हाणे हिते हींग और जीरे जो हिन में तड़को थी लॻायां। हे जेके सुका मसाला विधा आहिनि, इहे तव्हांखे कैप्शन में मिली वेंदो, त तव्हां चेक करे वठिजो। दाल पकवान असांजा ठही करे तयारु आहिनि। तव्हां ॾिसी था सघो पकवान केतिरा क्रिस्पी और करारा थिया आहिनि। त इन तरीक़े सां तव्हां बि पंहिंजे घर में टेस्टी डिलीशियस सिंधी दाल पकवान ठाहे था सघो। हाणे हिते मां हिकु पकवान खयो आहे, हुनजे मथां दाल विधी, थोरो सो भुॻल जीरो, थोरो सो गरम मसाले जो पाउडर और कारे मिर्चनि जो पाउडर विधो, थोरी सी खटी मिठी इमली जी चटनी, साई चटनी, बसर और सेव सां हिनखे गार्निश करे